अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जीअं त सॼी दुनिया में करोना वायरस जी बीमारी फैलिजी चुकी आहे, अचो त रब पाक खां सभई गॾिजी दुआ घुरूं। अल्लाह ताला हिन बीमारी खां हर इंसान ज़ात खे शिफ़ा अता फ़रमाए ऐं जल्द खां जल्द हिन बीमारी खां छुटकारो अता फ़रमाए, आमीन। ऐं ही कुझु शेर नसीहत भरिया अवां इंसाननि जे नाम कयूं था। हिन शाइरी खे सभई शेयर कंदा ऐं इंसान ज़ात जी मदद कंदा। करोना कई तबाहिया, करोना कई तबाहिया, ख़ुदा जो ही डमर आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया, ख़ुदा जो ही डमर आहे। करोना कई तबाहिया, वधी आमाल बुछड़ा विया ख़ुदा जी बादशाहीअ में। वधी आमाल बुछड़ा विया ख़ुदा जी बादशाहीअ में। रुगो फैशन परावन जा, रुगो फैशन परावन जा, अलाए कहिड़ो चकर आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया, चवनि था हथ धोइण बहितर बीमारीअ खां बचण जे लाइ। चवनि था हथ धोइण बहितर बीमारीअ खां बचण जे लाइ। त पोइ हर हर वुज़ू थींदो, त पोइ हर हर वुज़ू थींदो, मिलियो वाह जो वखर आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया, मुंहिंजा मौला किरोना खे ख़त्म कर मुस्तफ़ा ख़ातिर। मुंहिंजा मौला किरोना खे ख़त्म कर मुस्तफ़ा ख़ातिर। दुआऊं था घुरूं तो दर, दुआऊं था घुरूं तो दर, वॾो तुंहिंजो शुक्र आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया, ठलियूं ॻाल्हियूं था कनि माण्हू नथा मोटनि तौबह जे लाइ। ठलियूं ॻाल्हियूं था कनि माण्हू नथा मोटनि तौबह जे लाइ। नथियूं शिकिलियूं बदिलजन जो, नथियूं शिकिलियूं बदिलजन जो, मोहम्मद जो असर आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया, इहा तरक़ी कहिड़े कम जी जंहिंमें शरीअत छॾे था ॾियूं। इहा तरक़ी कहिड़े कम जी जंहिंमें शरीअत छॾे था ॾियूं। भलाई आ शरीअत में, भलाई आ शरीअत में, जंहिंमें रब जो ज़िक्र आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया, इहा करी बख्श आशामत, सफ़ा वेजी आहे क़यामत। इहा करी बख्श आशामत, सफ़ा वेजी आहे क़यामत। आयो सुधरण जो मौक़ो आ, आयो सुधरण जो मौक़ो आ, माण्हू पर बेक़दर आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया, करोना कई तबाहिया, ख़ुदा जो ही डमर आहे। जिथे रोई कजन दुआऊं उहो थियो बंद दर आहे। करोना कई तबाहिया।